अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबी ड्रामे में छा थींदो, छा करम खान आख़िरकार जाबिर खान ऐं कासिम खान रेस मंसूर खान जे हवाले करे छॾींदो। छा रेस चाकर खान हाणे अकबर जे चंबे मां सिकू खे आज़ाद कराईंदो। छा सांवल खान आख़िरकार हाणे करम खान सां दुश्मनी वाणींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट ॾिनी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां पोइ वञे बेल आइकन करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वञे टाइम वेस्ट करण बकरे हल था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट ज़रूरु। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो मंसूर खान जेको आहे करम खान सां ॻाल्हाईंदो। करम खान खे चवंदो त मां हाणे वधीक कुझु बि नथो ॿुधां, त अगरि जेकॾहिं तोखे जाबिर खान ऐं कासिम खान मुंहिंजे हवाले करणा आहिनि त पोइ तूं साफ़ साफ़ चई ॾे। अगरि जेकॾहिं न आहिनि त तो भले पोइ इनकार कर। अगरि जेकॾहिं तो इनकार कयो त पोइ तुंहिंजी मुंहिंजी दुश्मनी जंग थी पवंदी, पोइ दुश्मनी शुरू थी पवंदी। करम खान चवंदो त मंसूर बसि तूं परेशान न थी, टेंशन करण जी का बि ज़रूरत न आहे। बसि तमामु जल्द जेको आहे जाबिर खान ऐं कासिम खान मां तव्हांजे हवाले कंदुसि ऐं पोइ तव्हां ई जेको आहे उन्हनि जो फ़ैसिलो कजो। पोइ रेस चाकर खान जेको आहे खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो, तूं जाबिर खान ऐं कासिम खान असांजे हवाले कर ऐं पोइ तोखे जेको आहे उन्हनि जे विच में न आहे अचिणो। जेकॾहिं तूं उन्हनि जे विच में आहे त पोइ तुंहिंजी मुंहिंजी दुश्मनी हमेशह लाइ शुरू थी पवंदी ऐं पोइ जेको खटींदो। पहले दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस चाकर खान जेको आहे अकबर खान सां मिलंदो। अकबर खान खे चवंदो त हाणे जेकॾहिं तोखे सिकू जो साथ ॾियणो आहे त पोइ तूं साफ़ साफ़ चई ॾे। अगरि जेकॾहिं तोखे सिकू जो साथ न आहे ॾियणो त पोइ सिकू तूं असांजे हवाले कर। ऐं हा, अगरि जेकॾहिं तो सिकू जो साथ ॾियणो त पोइ तूं इहो सम्झी छॾ तोखे असांजे हथां केर बि न बचाईंदो। रेस अकबर खान चवंदो त रेस चाकर खान बसि तूं परेशान न थी, जीअं ई मां सिकू सां ॻाल्हाईंदुसि। सिकू जी ॻाल्हाइण खां पोइ तव्हां जेको आहे रूंड ऐं शेरू खे वठी अचो। उन्हनि खां बाद विच में ॻाल्हियूं थींदियूं। ॻाल्हियूं करण खां पोइ मां सिकू जेको आहे तव्हांजे हवाले कंदुसि ऐं पोइ तव्हां जेको बि फ़ैसिलो कजो। रेस चाकर खान चवंदो अकबर खान मां इहे ॻाल्हियूं नथो करे सघां। अगरि जेकॾहिं तव्हांखे सिकू असांजे हवाले करणो आहे त पोइ साफ़ साफ़ चई ॾियो। ऐं ॿियो दोस्तों हाणे तव्हां ॾिसो सांवल खान जेको आहे चाकर खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो, अगरि जेकॾहिं करम खान असांजे करे जाबिर खान असांखे ॾिए थो त ठीकु आहे, न त पोइ उनजी हवेली मथां हमलो करे ऐं हुतां जाबिर खान खे ज़रूरु कढे ईंदासीं। दोस्तों उमीद है कहाणी इन खे पसंदि असांखे ॾींदा। इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं कि ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।